एनसीओसी कराची में कोरोना की तेज़ पखेड़ ते गिणती ज़ाहिर कंदे चयो आहे त अस्पतालुनि में दबाव वधी रहियो आहे। इमरान ख़ान चयो आहे त मुल्क बंदि नथा करे सघूं। वफाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि एनसीओसी जे इजलास में कोरोना जी चौथीं लहर ऐं ख़ासि तौर ते कराची जी सूरत-हाल ते गिणतीअ जो इज़हार कयो वियो। सिहत बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कराची में कोरोना जी पखेड़ में तेज़ी नज़र अची रही आहे ऐं अस्पतालुनि ते दबाव वधी रहियो आहे। वफाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान चई छॾियो आहे त मुल्क बंदि नथा करे सघूं। कराची में कोरोना केसिस खे सिंध सरकार बहितर नमूने मुंहुं ॾेई रही आहे। हुन चयो आहे त कोरोना वैक्सीन लाइ 31 अगस्त ताईं डेड लाइन ॾिनी आहे, जंहिं खां पोइ वैक्सीन न लॻाराईंदड़नि ख़िलाफ़ वधीक सख़्ती कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हुयो त 31 अगस्त ताईं उस्ताद 18 सालनि खां वठी वॾी ॼमार वारा शागिर्द, स्कूल वैन जा ड्राइवर, कंडक्टर, रेस्टोरेंट जा मुलाज़िम, कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ऐं अवामी राब्ते जो कमु कंदड़ लाज़मी वैक्सीन लॻाराइनि। असद उमर चयो आहे त 31 अगस्त ताईं वैक्सीन न लॻाराईंदड़नि होटल्स, रेस्टोरेंट्स ऐं शादी हाल जा मुलाज़िम नौकरी न करे सघंदा। हुन वधीक चयो आहे त हवाई सफ़र लाइ बि वैक्सीन लाज़मी हूंदी। घटि में घटि हिकु डोज़ लॻल हुअण खां सवाइ केर बि हवाई सफ़र न करे सघंदो।